ड्रिजो एडो था वडेरन को बहुत सारन खानन नवाबन को हे कुरान सामो पिया इन जे अध जेतरो अल्लाह को ड्रिजो हा वक्त जा वली बणजी वञो हा ये वडेरा ई आहिन छा ये वडेरा ये बहुत सारे नवाब आहिन छा भाड़ जा टरा आहिन ॿियो छा आहिन जिंदगी जा मालिक ये ओ चाचा ॿुधाए जिंदगी जा मालिक ये वडेरा भतार खान नवाब एमएनए एमपी या जिंदगी जो मालिक अल्लाह हो इनन वडेरन जे जिंदगी जो मालिक भी हो इनन जे बच्चन जे जिंदगी जो मालिक भी हो रिस्क है रोजी जो इनन भतारन जे रिस्क है रोजी जो मालिक भी अल्लाह हो त इनन गरीबन ऐं मिस्किनन जे भी बच्चन जे पेट पालण जो जिम्मो अल्लाह जे हथन में आ तहां छा था समझो तो ये वडेरा भतार तव्हांखे था खाराइनि ये केरु थींदा आहिनि खाराइण वारा ओ नवाब शाह वारो जेको अल्लाह कुतनि ऐं कुतियुनि जे बच्चनि जो पेट पाले सघे थो उहो साॻियो ई रब तव्हांजे बच्चनि जो बि पेट पाले सघे थो जेकॾहिं को कुतो ऐं कुती बि बुख ते नथा सुम्हनि तूं कीअं थो सम्झे त तुंहिंजो बच्चो बुख ते सुम्हंदो लेकिन पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा तव्हां पाण हया आहिनि तव्हां कातिलनि खे रहसननि खे धरतीअ जे ख़द्दारनि खे सिंध जे ख़द्दारनि खे अॻियां कयो आहे पोइ तबाही न ईंदी त ॿियो छा थींदो सिंध लुटिजी वई सिंध लुटिजी वई सिंध लुटिजी सिंध खे तव्हां लुटियो आहे सिंध खे तव्हां भरियो आहे सिंध खे तबाह करण वारा असां पाण आहियूं इहे भतार इहे नवाब इहे सरदार इहे खान असां जे करे न चाहियूं सिंध जे करे न चाहे ये असेंबली में कीअं पहुचंदा सवाल ही पैदा कोन्हे इन्हनि खे असेंबली में पुॼाइण वारा तव्हां असां आहियूं पोइ रो छा था पोइ रड़ियूं छा था कयो